अच्छा काथे आधा कर तव्हां अस्सलाम वालेकुम। ही आहे करोड़ रुपए जी लागत सां अपग्रेड थियल डेहरकी सरकारी अस्पताल, जिते दवाऊं त ठहियो पर एमरजेंसी इलाज लाइ कोई डॉक्टर बि मौजूदु नाहे। शिकायत जॾहिं अस्पताल पहुतुसि त डॉक्टर वारे कमरे में ही शख़्स बेड ते आरामी सुतल हो। पुछाणे ते वराणियो त मां डॉक्टर आहियां, मूंखे त डॉक्टर लॻी कोन रहियो हो। डॉक्टर आहे या डिस्पेंसर, इहो हाणे उतां जो को ज़िम्मेवारी ॿुधाए सघे थो। कीअं हाँ काथे आधा कर तव्हां अस्सलाम वालेकुम। साईं राति ते शिकायत आई आहे त हिते मरीज़ काफ़ी देर ताईं हिते बीठा हुया, तव्हां हिते अस्पताल में को डॉक्टर मौजूदु न हुयो छो? असां जेको हुयासीं साईं वेठा हुआसीं 8 बजे। हा न 8 बजे थींदो आहे। सो हे चओ हाणे बि असां आया आहियूं त कुर्सी ख़ाली पई आहे, तव्हां हिते सुता पिया हो, मरीज़ होॾे वेठा आहिनि, केरु आहे मरीज़? मरीज़नि खे अटेंड कयो, हर शइ कयो आहे। घणी टाइम खां वठी हिते ड्यूटी ते तव्हां? हिते 2 बजे खां पोइ थकी पिया हूंदा तॾहिं करे वेठे पिया। चार सम्झां थो तूं पाण निकितो वञे थो, मूंखे ख़बर आहे तुंहिंजी, मां सॼो रिपोर्ट मथे मोकिलां थो। केरु आहे तो? छा हिन जो कहिड़ो हिते उहिदो अथसि, छा अथसि? डिस्पेंसर आहे? पको कचो आहे? लेटर वग़ैरह को आहे?